चाचा जूम थो जाई तुझी सोच दी कैमरा तो त्या जूम आ रहा थोड़ा अच्छा कमाल मिट कंदे से दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों ही ॾिसी रहिया आहियो जेको आहे सो ही ड्रामो जेको आहे लकीर जी शूट अचो तव्हांखे शूट ॾेखारियूं जेसि ताणी मुमताज़ कैमरा सेट करे ही ॾिसो ही ड्रामा सीरियल आहे पंहिंजो लकीर ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे मुमताज़ कासकरी ज़फ़र खोखर राइटर आहे पंहिंजो उस्ताद मुर्शद ऐं भाउ हिन प्रोड्यूसर मोहब्बत मंगेरियो ऐं को डायरेक्टर आहे मज़ार कासकरी ऐं तमामु बहितरीनु लोकेशन ॾिस तरह जो माहौल लॻो पियो आहे ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे अचो ही मुमताज़ कासकरी आहे जेको कैमरामैन बि आहे ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर बि आहे लकी ड्रामे जो उर्दू ड्रामा सीरियल आहे लकी हिन जी शूट थर जो पस मंज़र आहे सीन करे ठो गर्मी लगी हा माता हलो से कचरी हलो कयो कयो असां बि पंहिंजी बहितरीनु साईं अली मोहम्मद बि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करो ऐं तमामु बहितरीनु अदाकार आहे बहितरीनु फनकार बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे उस्ताद मुनीर आहे आयशा बि आहे झगड़ा सम्झाए रहियो आहे पंहिंजी डायरेक्शन जी सख़्तु डायरेक्टर आहे सख़्तु इंशाअल्लाह पाण सीन बि कंदा रहंदासीं ही माहौल ऐं ही रिकॉर्डिंग असां जो करे ऐं सांगड़ ज़िले में सर असां तव्हांखे इहो पुछंदासीं त तव्हांजो हिन में कैरेक्टर छा आहे? हिन कैरेक्टर जेको हिन ड्रामे में आहे मुंहिंजो हीरे जो कैरेक्टर आहे ऐं ही मुंहिंजी हीरोइन आहे ऐं ही मुंहिंजे चाचे जो कैरेक्टर मुंहिंजे सौट जे कैरेक्टर में आहे अच्छा हिन जो अच्छा टाइटल रोल आहे बादल सही एक्शन हीरो आहे ऐं उहो करे रहियो आहे फिल्म जो जेको टाइटल आहे अच्छा हे गेटअप वग़ैरह जेको आहे थर वारो मंज़र आहे माना थर थर ते कहाणी आहे सॼी ठीकु ठीकु क्यों माइक नहीं सर माइक है रिकॉर्ड बाबा थोरो हाँ रिकॉर्ड क्यों बाबा मारुल तुम मेरी बहन हो सोराब खान की बेटी नहीं सोढल खान की बेटी हो तुम सोराब खान की बेटी नहीं हो सर सर सजो रिटर्न चलो बियर क्यों मारुल तुम मेरी बहन हो सोराब खान की बेटी नहीं जी सर मारुल तुम मेरी बहन हो सोराब खान की बेटी नहीं सोढल खान की बेटी हो सोढल माशाअल्लाह माशाअल्लाह तमाम